ओलिया ऐं फ़क़ीर सूरतूं दूल्ह दरवेश मिसाल हर गादीअ ते जेके बि गादियूं अथव मुश्किल विरले गादी मिलंदी जिथे वरी सादी शइ मिले। सही इहो बि ज़हन में रखिणो आहे त मुश्किल गादी मिलंदी सही जिथे सादी शइ मिले जेका हू बहू बणिजे। सही हू बहू बणिजे बिल्कुलु। त सुभान अल्लाह कल्ह बि जेकी हो सुभान अल्लाह अॼु बि जेकी आहे सो सुभान अल्लाह। त इहा शइ हर दौर में हर दौर में माज़ी हाल मुस्तक़बिल टिनी में मिलंदी। ऐं इहो बैत मोर मरी कल्ह बि मोर मरी अॼु बि मोर मरी सुभाणे बि ईअं। ऐं वरी उन सां गॾु वरी वेठा चिॿ चढ़ी आख़िरनि ते मिसाल त उहो बि उहे आख़िरा जेके अइला हुआ अइला जिथे उहे मौजूदु हुआ माण्हू हस्तियूं मौजूदु हुयूं उन्हनि हस्तियुनि जी जाइ ते वरी अहिड़ो पोयां हशर कयो थियो न रहियो बांस न बांसरी वतन जो वरी उहा ख़ुशबू न रही उहो उन जाइ ते खुलूस न रहियो उन जाइ ते उहो सुहिणाइप न रही उहा हुस्न न रहियो माना पुठियां वैरानगी अची वई। उहे साॻियूं जेके दस्तरखान हुआ उहे साॻिया जेके आस्थाना हुआ उन्हनि जायुनि ते वरी हीअं जाती जो माण्हू विधी त भले हीअ त बराबरि हिते त हस्तियूं मौजूदु हुयूं पर अॼु त उन जे गुज़रण खां पोइ हिते अॼु सेकंड पोज़ीशन त साॻी कान थी मिले। बिल्कुलु। ऐं किथे किथे मिले थी इहो वरी थोरियूं जायूं आहिनि जो किथे किथे वरी सुभान अल्लाह यानी साॻियो गस साॻी पैमाश साॻियो रस्तो साॻी सूंहं साॻी सूरत उन माना जेकी साॻी में ईंदियूं बिल्कुलु उते वरी उहे शयूं मौजूदु थियूं रहनि। त अहिड़े नमूने सां अवल खां वठी आख़िर ताईं जेके हुज़ूर साईं जिन सां गॾु वरी हुज़ूर साईं जिन खां पोइ बिल्कुलु सम्झो त वॾो फ़र्क़ु अची वियो राति ॾींहं जो फ़र्क़ु अची वियो पोयां। छो त पोयां थिए छा थो नुक्स कहिड़ो थो थिए त उन साॻे हस्तीअ जा तालिब दावेदार घणा था थियनि पोइ घणाई थी थिए पोइ उन घणाईअ में हर को पंहिंजो थो रस्तो ॻोल्हे उन घणाईअ में छो त पोइ उहे पोयां था थियो वञनि सभु बराबरि त आऊं बि उहो ई आहियां हू बि उहो ई आहे हू बि उहो ई आहे हाणे वोट जंहिंखे घणा मिलिया हा वाह मिसाल सही पोइ पोयां उन्हनि खे पाण में नानीअ वेढ़ो करे के कंहिंखे अॻियां कनि के पोइ ग्रुप था ठहनि। बिल्कुलु सही जीअं पार्टियुनि में ग्रुप ठहनि न बिल्कुलु ईअं पोयां पोइ लगन में हज़रत कलाम पाक जी आहे या त पोयां 12 हज़रत मूसा जा या ईसा जा 12 तालिब ख़लीफ़ा थिया पोइ उन्हनि हर हिकु पंहिंजो रस्तो वरितो 12 चिश्मा थिया हिकिड़ा सही उन्हनि पोइ हू हुनखे तस्लीम न करे हू हुनखे तस्लीम न करे पोइ हिकिड़ी जाइ ते त बाबा ॿुधायो त हिकिड़ी जाइ ते अहिड़ा छापा मार बि उहे मुर्शिद आया जिन पोयां 12 ख़लीफ़ा ठाहिया हर कंहिंखे उन दीन खे उनखे ख़तमु करणो दीन खे नुक़सानु रसाइणु उन्हनि एॾी क़ुर्बानी ॾिनी उन जेको मुर्शिद गुरू बणियो उन गुरूअ एॾी उहो आयो ई दाख़िल इन लाइ थियो त मूंखे इनखे तबाह करिणो आहे उहो आयो ई उन में एतिरे लाइ हो गुरू त जीअं इहो इन जो दीन ख़तमु थिए या बर्बादु थिए उन अची एॾी क़ुर्बानी ॾिनी जो सभिनी चयो त असां सभिनी खां ई वॾो आहे। पोइ उन वॾे जा कम इहे थिया जो हुन पंहिंजे मुंहुं हर हिक खे ॿुधाई त जेको तोखे थो ॾियां इहो सचो अथई मथां तूं ॿिए जेके लॻी पुठियां माना 12 किताब हुन जोड़े छॾिया
हिकिड़े ई दीन में 12 किताब अची था हाणे इहे खोड़ आहे हिननि खे मारण लाइ सही त जीअं ऐं हिननि खे बर्बादु कीअं कयां हिन सां लड़ी बर्बादु न थींदो हिननि खे गुमराह कयां हिननि जे दीन में दीन में पोइ उहा पंहिंजो तसलत ॼाण आहे हुन चई हाणे हीअ शइ तोखे थो ॾियां लिकाए असुलु सची पची इहा शइ अथई सही हुन चयो हा इहा ई आहे सचो इहो ई थिए पर ॾेखार जाके कॾहिं ऐं मरी वञा पोइ तूं भले जेकी वणे सो कजां ईअं 12 हुन माण्हू तयारु कया जंहिंखे पंहिंजे पंहिंजे मुंहुं हुन रस्तो ॾींदो वियो पर 12 जा रस्ता पंहिंजा हू सिर्फ़ु 12 रस्ता ठहिया कीअं जो हुनखे बर्बादु करिणो सही सो असांजे दीन में बिल्कुलु वॾो छापा मारा शैतान मिनल जिनत वनास बिल्कुलु जेको गुमराह थो करे जीअं पाण वटि हींअर घणा फ़िरका 72 फ़िरका पाण वटि ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह में 72 फ़िरका इहे कीअं थी विया को त छापा मारा आयो न घिड़ी आयो बिल्कुलु सही ॻाल्हि सही ॻाल्हि अथेंटिक ॻाल्हि आहे त ही 72 थिया कीअं ही 72 कीअं ही 72 जी पिया बिल्कुलु इहो ईअं 72 जी पिया त दुश्मन लड़ी न सघियो जेॾी महिल आख़िर में मको फ़तेह थियो मके फ़तेह थियण खां पोइ हुन ठो त ॿियो तरीक़ो कोन्हे हाणे ॾाढ़ी बि रख कलमूं बि भर ऐं घिड़ी वञे हिन में अंदरि ऐं बर्बादु हिननि खे घिड़ी कर सही बिल्कुलु ॾाढ़ी बि रखे हू बि करे निमाज़ बि पढ़े तस्बी करे वॾो मौलवी बि बणिजी वञे इमाम बणिजी वञे मिसाल बिल्कुलु सही पोइ ईअं घिड़ी मुल्क कंहिं शइ खे बर्बादु करिणो आहे त उन में छापा मारनि खे घेराइणो आहे जेकॾहिं आउं जंग में नथो पुॼी सघां त रंधिणे में रोलो विझ रंधिणे में रोलो मिसाल के 5 भाइर आहिनि फर्ज़ कर 4 भाइर आहिनि हिकिड़ो माण्हू उन्हनि सां लड़ी पुॼी नथो सघे ठीकु हुनखे पोइ बर्बादु कीअं करे ख़तमु कीअं करे ख़तमु इहो ई तरीक़ो थो आख़िरी बचे त आराम सां उहो हिकिड़ो माण्हू अचे चइनी भाइरनि सां संगत रखे चइनी भाइरनि सां संगत रखे हुन सां बि हुन सां बि हुन सां बि हुन सां पोइ वेही हुन जूं नेकी बदनेकी हुन सां करे हुन जी बदनेकी हुन सां करे सही हुन जो मक़सदु ॿियो मक़सदु ॿियो आहे आहे। मिसाल वधे ही ख़तमु कीअं थियनि ख़तमु करण लाइ ही जॾा कीअं थियनि ही पाण में फसाद कीअं कनि ही अकेला कीअं थियनि ताक़त कमज़ोर कीअं थिए उन लाइ पोइ हू जेको आहे सो घिरनि था इन में अंदरि घिड़ी ऐं पोइ सवलो आहे त पोइ उहे जेके चढ़ी वेठा हुन आखेरनि ते हुन आस्थाननि ते सच पुछो त उहे मक़सद सां आया सही असुल ॻाल्हि इहा आहे त उहे उन्हनि जो मक़सदु आहे मक़सदु इहो आहे त हिन खे बर्बादु करिणो आहे हिन शइ खे ख़तमु करिणो आहे मलियामेट करिणो आहे इन करे हू अचनि ई इन लाइ था चिब चढ़ी इन लाइ था अचनि त उहो जेको हुस्न आहे उहा ताक़त आहे उहो जेको ख़ुशबू आहे जेका हुन जे वॾे में हुई रखियल हुई बिल्कुलु हू उन में उन जो दुश्मन बणिजी अची उन जाइ ते थो वेहे दोस्त बणिजी कोन थो वेहे बिल्कुलु सही तॾहिं त उनजो नालो चिब रखियो वियो या कांउ जो तशबीह ॾिनी वई त हू नेक कोन्हे हू लाइक़ु कोन्हे नालाइक़ आहे हू बद आहे हू बेहया आहे हू हुन में ख़सलत कान्हे हू जेको आहे सो डिग्री हुन वटि ॿी आहे हुन वटि डिग्री आहे त हीअ शइ हिते हाणे कुझु न रहे हू कामिल आहिनि उन्हनि खे हू न कुझु मुंझाए सघिया ख़तमु न करे सघिया इन करे हुननि पोइ इहो असुलु मक़सदु थो थिए पोयां अक्सर उन वलीअनि कामिलनि इमामनि जे जाइनि ते छापा मार था अचनि ऐं उहे छापा मारनि जो कमु को बि हुननि खे
दिली लॻाव उन फ़िक्र सां कोन्हे, सही उन फ़िक्र सां को उन्हनि जो लॻाव कोन्हे। इन करे उन्हनि जी ॿोली ॿी, कां हूअ ॿोली ॿी हंजनि जी, बेशक सही ॻाल्हि हंज जी ॿोली ॿी, बिल्कुलु कान कंगन जी ॿोली ॿी। बिल्कुलु ऐं इन करे उहो पोयां सॼो बर्बादी थी अचो वञे ऐं कुझु नथो रहे। ऐं हर दौर में इहे अवल खां वठी आख़िर ताईं हलंदा, हर मसलक में ईंदा, हर आस्थाने ते ईंदा, हर जाइ ते ईंदा जिथे उहा ख़ुशबू जेका बि जॾहिं आई आहे सही ॻाल्हि। उनखे तबाह निस्त नाबूद करण लाइ पोयां उहे शैतान जा तालिब आहिनि। असुल में सही ॻाल्हि उहे शैतान जा तालिब आहिनि ऐं शैतान जेको आहे सो दुश्मन आहे कंहिंजो, सुभाणे अल्लाह, हक़ जो, सच जो, वलीअ जो सख़्तु दुश्मन आहे। कलाम पाक में आयत आहे त ए इंसान शैतान तुंहिंजो सख़्तु दुश्मन आहे, दुश्मन न सख़्तु सख़्तु दुश्मन आहे। ऐं तूं बि उनखे पंहिंजो सख़्तु दुश्मन सम्झ, सम्झ हू तुंहिंजो सख़्तु दुश्मन आहे ऐं तूं बि उनखे पंहिंजो सख़्तु दुश्मन सम्झ। माना हू हुन में जेको दुश्मनी आहे सा माना नुंहं खां वठी चोटीअ ताईं हुन में भरियल आहे। माना दुश्मनीअ जी मिसाल उहो अलाह सां मुक़ाबले में आहे, हक़ सां मुक़ाबले में आहे, हुनखे विढ़णो आहे। हाणे हू पंहिंजा कई चिबूं तयारु थो करे, हिकिड़ी चिब न, हिकिड़ी चिब हुजे त मोह ॾेई वञे माण्हू। वाह हाय हाय, हिते हज़ारे चिबूं आहिनि, सही ॻाल्हि आहे हज़ारे आस्थाना आहिनि, हज़ारे, छो त काइनात में अलाह जे हुस्न जी बि का कमी कान्हे, बिल्कुलु बेशक जे अलाह जी ताक़त जी बि का कमी कान्हे, पर अलाह जे दुश्मन वटि बि का कमी कान्हे। यादि रखणी ॻाल्हि आहे। मथां कोई चवे त इहो जॾो आहे, न न जॾो वॾो कोन्हे। सही ॻाल्हि हा बिल्कुलु उहो कोई ईअं चिखणी चइजे त मिड़े ई ख़ैर आहे, चई कुझु कोन्हे, कुझु कोन्हे, उहो सख़्तु दुश्मन आहे। ऐं अफ़सोस इहो आहे त पाण हुनखे इहा नथा अहमियत नथा ॾियूं त औज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम, इहा अहमियत असां वटि कान्हे। असीं भॼो पिया वञूं बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलाह चए औज़ु बिल्लाह, असीं चऊं बिस्मिल्लाह, वाह वाह अलाह चए औज़ु बिल्लाह, असीं चऊं बिस्मिल्लाह, असीं तुंहिंजो नालो था वठूं। अड़े ॾाह थियो आहे भेण, मूं औज़ु बिल्लाह चयो आहे त मूं तव्हांजे सम्झण लाइ चयो आहे। अहमियत आहे उन ॻाल्हि में औज़ु बिल्लाह जी अहमियत आहे। बिल्कुलु माना हर दम मुंहिंजो कलाम पढ़ी, मुंहिंजो ज़िकिर करी, मूं ॾे अचणु घुरी त दुश्मन खे अखि में रख। बिल्कुलु रही थो बार्डर जे कप ते, रही थो तुंहिंजे भरिसां थो बार्डर लॻो पियो आहे, बार्डर लॻो पियो आहे, ऐं इते तूं बेख़ौफ़ हुजी त कुझु कोन कंदो हू ॿियो साम्हूं। सही ॻाल्हि इहा तुंहिंजी नादानी आहे। इन करे इंसानु जिते बि आहे, सही ऐं तूं जिथे आऊं हिते आहियां हुते आहियां किथे बि आहियां, फ़र्ज़ु कयो मूंखे सम्झणु खपे जे अलाह मुंहिंजो दोस्त आहे त शैतान मुंहिंजो दुश्मन आहे। बिल्कुलु इहो सम्झणु खपे। बिल्कुलु ऐं हिते असुलु थियो छा आहे जो असां अहमियत ई कान ॾिनी आहे शैतान खे, त को एॾो वॾो पहलवान आहे, एॾो सखो आहे, एॾो हुन में पावर आहे, ताक़त आहे, मुक़ाबिलो विड़े विड़े पहलवान हेॾे सारे पहिरें जोड़ जे सां विड़े। सही ॻाल्हि आहे इहा इहो ॿिए जोड़ जो टे जोड़ जो त कोन्हे न, चैलेंज थो पहिरें जो जोड़ जो मल्हा चैलेंज करे वेठो आहे हा चैलेंज करे वेठो आहे। त असांखे इहो आहे त बाबा त चवंदो त जेॾां निहारियो त सोचे त किथे हिते त कोन्हे वेठो आहे, सही ॻाल्हि मुर्गो एतिरो अंदेशो रखो। बिल्कुलु सही ॻाल्हि पोइ वरी बाबा जन हिकिड़ी सिट चई शैतान जे लाइ, जिते वञ त अॻई वेठो आहे, वेठो जिते वञ सही ॻाल्हि आहे सही माना एतिरो पाण अहमियत ॾिनऊं। वाह भई इहा त ख़ुदा जी अहमियत आहे त जिते वञ उते अॻई वेठो आहे। सही वाह सही। वाह
हीअ त ख़ुदा वारी ताक़त बि आहे न बाबा। हाँ साईं बिल्कुलु हिते बि आहे हुते बि आहे जिते किथे मौजूदु आहे। बाबा तूं चए जिते वञ त अॻ ई वेठो आहे वाह वाह। ऐं दगु झलियो बीठो आहे बिल्कुलु सही आहे, हथियारनि समेत। बिल्कुलु सही। मारे मजूसीअ खे जंग खटंदासूं, माना इहो जेको मजूसी आहे, बिल्कुलु बिल्कुलु मारे मजूसीअ खे जंग बिल्कुलु खटंदासूं। सही। त इहो जेको दुश्मन आहे, इहो जेको सिलसिलो आहे, जेका हुन वटि फ़ौज आहे, सा तमामु वॾी फ़ौज आहे। नसरु मिन अल्लाह चई, सुभान अल्लाह, नसरु मिन अल्लाह चई, रिंद रोज़ रिढ़नि, नसरु मिन अल्लाह चई, वाह वाह। रिंद रोज़ रिढ़नि, लंघे चौकियूं नंढियूं, लंघे चौकियूं, चौकी न चौकी 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 जी जी। पुलिस जूं पर फ़ौज जूं फ़ौज। महाज़। जी जी। लंघे चौकियूं नंढियूं, वॾा महाज़ लड़नि, वाह नसरु मिन अल्लाह चई, रिंद रोज़ रिढ़नि। वाह। दगु झलियो दुश्मन बीठो आहे, दगु झलियो दुश्मन बीठो आहे, जिते वञ त अॻ ई वेठो आहे। वाह वाह। दगु झलियो दुश्मन बीठो आहे, जिते वञ त अॻ ई वेठो आहे। मारे मजूसीअ खे जंग खटंदासूं मिसाल। वाह वाह। सुभाणे अल्लाह। बिल्कुलु। त इहे शयूं असांखे आगाह थियूं कनि त बाबा इहो अहिड़ो आम कोन्हे। ऐं हीउ जेको सिलसिलो आहे चिबन जो, हीउ जेको कांगनि जो सिलसिलो आहे, फ़र्ज़ु कयो इहो जिथां किथां तोखे आवाज़ ईंदो, का 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 जेॾां वञ त का त को वञे ई कोन थो न बाबा। सही ॻाल्हि आहे, सही कई। बिल्कुलु सही आहे। तमसील मिसाल लतीफ़ सरकार ॾिनो त भई तूं निहारींदे त इहा कां कां तुंहिंजा कन खाईंदी पई। सही हा, सही। इहो सम्झो त हिकिड़ो तजर्बो आहे, तजर्बो आहे। त चवंदे जीअं न इहे कांव ऐं चिबूं ॾिसी थो त जंहिं तंहिं आखेरे में तोखे अॻियां फिरी ईंदा। इन करे इन्हनि जो कमु इहो ई आहे ऐं इहे अचनि ई अचनि, जिते वञ त अॻ ई वेठो आहे। छो घंटी छो आहे त बराबरि उते को लाइक़ु हो, पर हाणे जे उहो मोर मरी वियो हा साईं। वाह। त उहा दर्सगाह थी ख़ाली, उहो अयला थियो बुरके में अयला, सही। अयला वक़फ़ो कयो, अयला हिजरत कई, छो त इहो इम्तिहान ईअं ई रखियलु आहे, हमेशह इन जो वजूद हिते नाहे रहणो। बिल्कुलु सही। इन करे उन जे पोयां वरी 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 जिथे वञ त वरी वरी ॿियो वेठो आहे, वरी वरी ॿियो वेठो आहे। बिल्कुलु सही। ऐं इन करे उहो जेको वरी वरी अॻियां ॿियो वेठो आहे, पक सम्झ त जे उहा कंडीशन उनजी न हूंदी अवल वारे जी, सही ॻाल्हि। सेकंड जी कंडीशन साॻी न साॻी न हूंदी हूंदी। त सम्झ त सॼो लेखो ई पवंदो। बिल्कुलु सही। सम्झो त ईअं सम्झो जिथे हा उते न थी वेंदी, बिल्कुलु सही। जिथे न हूंदी उते हा थी वेंदी। सही ॻाल्हि। बाबा कंट्रोल टावर आहे न, बिल्कुलु। हिकिड़ो उहा दर्सगाह बारगाह 100 माण्हुनि खे 1000 माण्हुनि खे लीड पई करे, सही ॻाल्हि। उनजी अॻुवाणी पई पेशवाई पई करे, साॻी शइ न रहे। न रहे त पुठियां जेको ॿियो ईंदो ऐं सो माशाअल्लाह जे शैतान हुनखे ॾिनो पंहिंजो गस लाइन, त उहा सम्झो त हुकुम उनजो हलंदो, बसि उहो जंहिंजो उहो जंहिं लाइन ॾिनी आहे। बिल्कुलु साॻी ॻाल्हि थी वई काइरनि वारी, उहो वेही रहिया बसि त ॻाल्हि ई ख़तमु थी वई। ऐं इहो परफेक्ट अथव, ईअं न त चऊं त थोरियूं जायूं आहिनि, थोरियूं जायूं आहिनि जिथे इहो थींदो बरक़रार रहे, त साॻी शइ बरक़रार। बिल्कुलु सही। पोइ पीउ वरी पुटु पोटे ताईं, पर नेठि हू विढ़ियो वञे, हा साईं। विढ़ण वारो हा बिल्कुलु सही ॻाल्हि। पंहिंजो कामयाबु थियो वञे, पंहिंजा शयूं दाख़िल करे थो ऐं पोइ उन में हक़ जी जाइ ते नाहक़ थियो वञे, लाइक़ जी जाइ ते नालाइक़ थियो वञे। बिल्कुलु। ऐं इन करे इहा शइ उन्हनि जे हवाले आहे। कल्ह बि ईअं थियो आहे, अॼु बि ईअं थियो आहे, सुभाणे बि थींदो। परफेक्ट। सही ॻाल्हि।